शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पोटी ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फ़ातिमा भुट्टो पहिरियों भेरो सिंध सरकार ते करप्शन जा सिधा इल्ज़ाम हया आहिनि ऐं चयो आहे त सॼे मुल्क खे ख़बर आहे त करप्शन जा इहे पैसा केॾांहुं पिया वञनि। फ़ातिमा भुट्टो सिजावल जुणेजो जे प्राइमरी स्कूल ऐं तालके अस्पताल जूं तस्वीरूं ट्वीट कंदे चयो त मूं फेबरवरी में सिजावल जे हिन घोस्ट स्कूल बाबति पोस्ट लिखी हुई त ही स्कूल वीरान लॻो पियो आहे, हिते ॿूड़ा फुटी आया आहिनि। ज़ुल्फ़िकार जूनियर ऐं मुंहिंजी निशानदेही बावजूदि ही स्कूल अॼु बि हिकु घोस्ट स्कूल बणियल आहे। हिते कहिड़ा उस्ताद मुक़रर थियल आहिनि, उहे पघारूं बि खणंदा हूंदा। असांखे उन्हनि उस्तादनि जा नाला मालूम थियण घुरिजनि। फ़ातिमा भुट्टो सिजावल जे अस्पताल जूं तस्वीरूं बि ट्वीट कयूं ऐं चयो त हिन तालके अस्पताल जी 10 साल अॻु अॾावत शुरू थी हुई ऐं अॼु हिन इमारत जो ढांचो वञी बचियो आहे। ॻोरहारियुनि औरतुनि खे डिलीवरी लाइ घणो परे लाड़काणे अस्पताल वञणो पवे थो ऐं केतिरियूं ई वेचारियूं रस्ते में दम ॾियनि थियूं। फ़ातिमा भुट्टो चयो त हीअ हिकु अमली करप्शन आहे, को स्कूल नाहे, का अस्पताल नाहे। तव्हांखे ख़बर आहे त करप्शन जा ही पैसा केॾांहुं पिया वञनि, सॼे मुल्क खे ख़बर आहे।